नाज़रीन, सकरण में अदीबन पारां अब्दुल हकीम अरशद हाल में अदबी कचेरी कोठाई वई। शायरी ऐं लफ़्ज़नि ज़रिए धरती के भेटा पेश। कचेरी के ख़िताब कंदे सिंध जे नाले वारे शायर अब्दुल हकीम अरशद जे फ़र्ज़ंद शायर राशिद लखमीर चयो, किताब पढ़ण सां ज़हन ठहंदा आहिनि। हुन चयो त मुआशरे जो दिमाग़ मुआशरे जा अदीब हूंदा आहिनि। असांखे इल्मु ऐं अदब जे ज़िंदगी खे नओं जियापो ॾियण जी ज़रूरत आहे। असांजी धरती मुहबत सां भरियल आहे। सिंध जे अवामी ऐं सूफ़ी शाइरी पीर एजाज़ शाह राशिदी जे फ़र्ज़ंद सैयद सज्जाद रसूल शाह राशिदी चयो त असांजे सिंध धरती अदब में शाहूकार धरती आहे। असांजी धरती सूफ़ियुनि ऐं औलिया करामनि जी धरती आहे, जिते अमन ऐं मुहबत जा गुल फुटनि था। असांजी धरतीअ ते नफ़रत जी का बि गुंजाइश न आहे। उन मौक़े ते माणिक मल्ला, शायर सैयद मोहम्मद अशरफ शाह राशिदी, अदीब मोहम्मद हनीफ़ सुमरो, मंज़ूर अहमद जोयो, मीडिया सेंटर सकरण जो सदर कुर्बान उमरानी मौजूदु हुआ, जॾहिं त शाइरी ज़रिए धरती के भेटा पिण के पेश कई हुई। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। खाना जेके आहिनि से ज़हन पैदा कंदियूं आहिनि ऐं ज़हन ठाहींदियूं आहिनि। माशरे में अदीब, दानिश्वर, मुफ़किर इहे लाइब्रेरी पैदा कंदियूं आहिनि। मैक्सिमम गोरकी जो चवणु आहे त माशरे जो दिमाग़ माशरे जा अदीब थींदा आहिनि ऐं माशरे जा हथ माशरे जा पोरियत थींदा आहिनि। दिमाग़ पोरियत खे अमल जे लाइ नयूं राहूं ॾींदो आहे ऐं पोरियत जो अमल वरी दिमाग़ खे नऊं तख़युल था कंदो। माशरे जे लाइ अदीब, दानिश्वर, मुफ़किर ऐं पोरियत इहे ॿई दिमाग़ ऐं हथनि वांगुरु लाज़िमी मंज़ूम आहिनि, ताकी जेका सोच जेको फ़िक्र सरिजी सघे उन जे मुताबिक़ माशरो उन राह ते अमल करे सघे। साईं मुनीर शाह जी वॾी कोशिशि आहे ऐं मां सम्झां थो, मूं इहा ॻाल्हि कई दफ़ा कई आहे त सॼे मुल्क में तव्हांखे अहिड़ा नाज़िम के वरले मिलंदा जेके पंहिंजनि यूनियन काउंसिलनि में या टाउननि में लाइब्रेरियूं ठाहिराईंदा हूंदा, पढ़ण जे लाइ हॉल ठाहिराईंदा हूंदा। मुख़्तलिफ़ जेके सोच ऐं फ़िक्र रखण वारा माण्हू आहिनि उन्हनि जे सोचण ऐं लिखण ऐं पढ़ण जे लाइ के अहिड़ियूं जायूं ऐं दफ़्तर ऐं ऑफ़िसूं ठाहींदा हूंदा। सो इहो असांजे लाइ वॾो जेको आहे सो मान जी ॻाल्हि हुई जो साईं मुनीर शाह ते तवनाज़िम रहियो ऐं उन वरी इल्म जी ज़िंदगीअ खे, अदब जी ज़िंदगीअ खे हिन शहर जे अंदरि हिकिड़ो नओं जियापो था ॾियूं। अस्सलाम वालेकुम। असां अॼु शाह लतीफ़ लाइब्रेरी में राशिद लखमीर जे दोस्त सां आयासीं। उन्हनि जो लाइब्रेरी जो विज़िट कयो ऐं असां खे पंहिंजी लाइब्रेरी असांखे पंहिंजी जो शौक़ु आहे ठाहिण जो उते पंहिंजे आस्थाने ते, सो उन सिलसिले में वियासीं। ऐं साईं जिन जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जे बारे में सदाईं दुआऊं कयो अथनि त असांजी सिंध जेका धरती आहे उहा अदब ऐं सकाफ़त जे हवाले सां तमामु शाहूकार धरती आहे। उन्हनि जे लाइ सभिनी ऐं शाइरनि सिंधी ॿोली खे पंहिंजे कलाम में महफ़ूज़ कयो आहे, त उनजे लाइ साईं जिन चयो आहे त प्रपोज़ कजो। असांजी पासबानी असांजी सिंध साई आहे, मथां तंहिं महर बस आयो ख़ुदा रा ख़ातिमुल अंबिया, अमीं का नज़र फरमायो ख़ुदा रा ख़ातिमुल अंबिया। सिंध अॼु हिते साईं राशिद लखमीर जे ताउन सां शाह अब्दुल लतीफ़ पब्लिक लाइब्रेरी में पहुता आहियूं ऐं तमामु सुठो माहौल आहे। जीअं त लाइब्रेरियूं जेके आहिनि से नौजवान नसुलनि लाइ हिकिड़ो वॾो सरमायो ऐं सरचश्मो आहिनि, जेके हर दौर में माण्हुनि लाइ, शागिर्दनि लाइ सुठो इल्मु मुहैया कनि थियूं। ऐं हिन लाइब्रेरी जे ॾिसण मां इहो पतो पए थो त सकरण जो जेको आवाम आहे तमामु बाशऊर आहे, जिन पंहिंजे नसुलनि लाइ, नौजवाननि लाइ हिकिड़ो सुठो ई किताब घर मुहैया कयो आहे, जिते निहायत ई बहितरीन अदब जा किताब आहिनि, जिते काफ़ी शागिर्द ऐं इल्मु अदब दोस्त जेके अची पंहिंजो वक़्तु सजायो कनि था ऐं उन्हनि जो मुतालो कनि था। असांजा ही जेकी लाइब्रेरी आहे इहा 1973 में हिन जो बुनियादु पियो हो, पर पोइ हिकिड़े वॾे गैप ऐं विथीअ खां वठी यको जहिड़ो कर 2019 ऐं 16 ताईं हीअ लाइब्रेरी जेकी आहे सो ईअं को किताबु उन का रेक न हुई। पर सैयद मोहम्मद मुनीर शाह जीअं चेयरमैन थिया त टाउन कमेटी हिन लतीफ़ लाइब्रेरी, पब्लिक लाइब्रेरी जेको आहे जहिड़ो कर नओं जनम वरितो ऐं उन में पोइ माशाल्लाह
हींअर CS जा छोकिरा जेके शागिर्द आहिनि उहे बि हिते पंहिंजो कोर्स जी जेको आहे सो उहो जो मुताले लाइ माना उन्हनि लाइ बि उहा सहूलियत मौजूदु आहे शहरियुनि लाइ ऐं ॻोठाणनि लाइ जेके पढ़ियल लिखियल तबिको आहे उन लाइ तारीख़ ते ऐं ख़ासि करे इल्मी अदबी किताबनि जो ज़ख़ीरो जेको गॾु कयो वियो आहे उहो इंतिहाई हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। साईं मुनीर शाह जी हिन कोशिश सां न रुॻो हिन हाल खे साईं अब्दुल हकीम सिंध जे नाले वारे शाइर जे नाले सां हीउ हाल ठाहियो वियो साईं अब्दुल हकीम अरशद। असां इंतिहाई ख़ुशि नसीब आहियूं ऐं आउं सम्झां थो भागवंद आहियूं त हीअ लाइब्रेरी जॾहिं पंहिंजे हिन ओज ते अची वई आहे त अॼु असांजा महिमान साईं एजाज़ साईं जन जा फर्ज़ंद साईं सिजाद रसूल साईं जन साईं अब्दुल हकीम अरशद साहिब जन जो फर्ज़ंद ऐं हीअ असांजा शहज़ादा हिते पहुता आहिनि त असांखे भलीकार चऊं था ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। जेको आहे कमु कयो आहे जेका पहिरियों नाले मात्रा हूंदी हुई ऐं हिनखे बाक़ाइदा जेको आहे साईं अब्दुल हकीम अरशद जे हाल जे नाले सां उन्हनि खे नालो ॾिनो अथनि ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थिए पई। ऐं साईं मुनीर शाह जी जेका इहे हिन कमु शुरू कयो आहे ॾाढो सुठो आहे असांजी नज़र में ऐं शागिर्द वग़ैरह जेके हिन में पंहिंजो लाभ हासिलु कनि पिया।